अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं धमाकेदार अपडेट्स सां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज ख़ान जेको वहाब खे जेको माराए छॾियो दोस्तों, ऐं हुते हुनखे जेको आहे त अज़ियत ॾेई करे मारियो वियो दोस्तों। ऐं हुनजो लाश जेको आहे त ॿाहिरि वण में ॿधी छॾियो। ऐं जॾहिं ॻोठाणनि खे ऐं गमदिल खे ख़बर पई त हुनजो लाश मिलियो आहे वहाब जो दोस्तों, त गमदिल परेशान थी वियो। ऐं गमदिल जो जेको सॼो सारो जेको शक आहे त मल्हार वारनि सारंग वारनि में आहे दोस्तों। ऐं बालाज ख़ान बि इहा ई ट्रिक सोची आहे जॾहिं वण में लाश ॿधाए पियो दोस्तों, त हिन जी इहा ई ट्रिक हुई जंहिं त माना शक सॼो मल्हार ते वञे। ऐं जीअं मल्हार जे ऐं हुनजे गमदिल जे वारनि विच में माना हुन अहिड़ियूं चिंगूं उछलियूं बालाज ख़ान, जीअं त माना मां जेको बि क़दम खणंदो हुनजो शक जेको आहे त मल्हार ॾे वञे। हाणे जेको शक गमदिल जो वेंदो दोस्तों त सिधो सो मल्हार ॾे वेंदो। ऐं बालाज ख़ान बि जेको आहे चाहींदो पुलिस जे थ्रू माना जीअं फ़रियाद जेको आहे त मल्हार ते कटिजे ऐं मुंहिंजो रस्तो आज़ादु थी वञे। बालाज ख़ान जेका बि माना चाल खेॾे थो त पंहिंजी चाल में कामयाबु वञे थो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाक़ी रहियो गमदिल। त हाणे गमदिल त अॻे ई शादी कोन पियो करे राबेल सां, त हाणे त हू कतई शादी कोन कंदो दोस्तों। ऐं जेको मल्हार आहे त उनखे बि रस्ते तां हटाइण जे लाइ जेको आहे त बालाज ख़ान जेको ॼार विछायो आहे त उन में कामयाबु वेंदो बालाज ख़ान। ऐं मल्हार खे थी सघे त पुलिस गिरफ़्तार करे वहाब जे खून में दोस्तों। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मल्हार जेको आहे त गमदिल वारनि जे तॾे ते बि न वियो, त उन में बि जेको आहे त शक जेको आहे त गमदिल वारनि जो वधी वियो। ऐं माना कमदार जेको मखणो आहे दोस्तों, मुंशी जेको बालाज ख़ान जो, उहो बि जेको आहे त तॾे ते वञी करे ऐं मल्हार खे न ॾिसी करे ऐं माना घणो कुझु ॻाल्हाइणु लॻो। तंहिं ते अञा बि गमदिल जो शक वधी करे जेको आहे त मल्हार ते पको थी वियो दोस्तों। त हाणे नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो, थी सघे त मल्हार गिरफ़्तार थी वञे। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आहे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं न्यू वीडियो जी अपडेट्स सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़।